जिन जी पत पाणीअ ते तिन जा सला थियनि सावा, तनि जे तालिब सां अॼु केरु करे दावा, तोड़े कम करियूं लावा, तब झूलण खणी सौला करे। जी हाँ दोस्तों, त अॼु जे प्रोग्राम जो आगाज़ थी चुको आहे। हाणे असां प्रोग्राम जी कारवाई अॻिते वधाईंदासीं ऐं तमामु सुहिणी शख़्सियत सां असां तव्हांखे रूबरू कराईंदासीं। इहा सुहिणी शख़्सियत आहे अजमेर मां, जेके आहिनि डॉक्टर प्रताप पिंजानी, जेके NCPSL जा डायरेक्टर आहिनि। डॉक्टर प्रताप पिंजानी NCPSL जे थ्रू सिंधियत जी हिकु जोत जॻाए वेठा आहिनि ऐं घर घर में सिंधियत जो प्रचार करे रहिया आहिनि। त अचो त उन्हनि जे ई मुख मां ॿुधूं कुझु उन्हनि जे बारे में, कुझु उन्हनि जे कार्य जे बारे में। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभिनि खां पहिरीं हिन वेबिनार में देश विदेश मां जेके बि व्यूअर्स आहिनि हिन प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि खे मां वाधायूं ॾींदुमि ऐं NCPSL जे तरफ़ां उन्हनि जी दिली आरज़ियां थो कयां। मां हिन सां गॾु जेको आहे संगीता खे बि वाधायूं ॾींदुमि कि हूअ इहो प्रपोज़ल मुंहिंजे साम्हूं खणी आई ऐं उन्हनि जी इच्छा हुई कि उन्हनि जे दादा साहिब जेके दादा साहिब आहिनि उन्हनि जे जनम शताब्दी समारोह खे लाइमलाइट में खणी अचण जो हो। ऐं छाकाणि त इहो मैटर सिंधियत जे बारे में, सिंधी भाषा जे बारे में जिन जो कॉन्ट्रीब्यूशन रहियो आहे, त मूंखे लॻे थो जेके इहे हीरोज़ हुआ उहे समाज जे साम्हूं अचणु घुरिजनि ऐं समाज जी असांजी नई टहीअ खे उन्हनि जी ॼाण ॾियणु घुरिजे। त इन कंटिन्यूएशन में ही हिन कार्यक्रम जी रूपरेखा ठही ऐं जेको आहे हीअ अॼु जे तव्हांजे प्रोग्राम साम्हूं आहे। जेको आहे मां हिकु दफ़ो वरी संगीता खे वाधायूं ॾींदुमि। कवि रांझन साहब जे बारे में मूंखे कुझु पढ़ण जो मौक़ो मिलियो। वैसे मां उहा अथॉरिटी न आहियां कि बेसिकली त मां एडमिनिस्ट्रेटर आहियां, पर वरी बि छाकाणि त मां उन समाज सां जुड़ियल आहियां ऐं उन में जॾहिं मां उन्हनि जी जीवन जे बारे में पढ़ी रहियो हुउमि त मूंखे ॼाण मिली कि उन्हनि जो संबंध गड़ियासीन सां रहियो आहे। ऐं गड़ियासीन मुंहिंजे फोर फादर्स बि गड़ियासीन जा ई रहंदड़ हुआ ऐं हिन बारे में मुंहिंजे पिता साहिब खां बि मां जानकारी वरिती हुई ऐं उन्हनि ॿुधायो कि हिकु वेल डेवलप्ड विलेज हो ऐं ऑलमोस्ट सभु शयूं हुते अवेलेबल हुयूं। त मूंखे अहिड़ी शख़्सियत जे बारे में ॼाणण जो इच्छा जागृत थी कि बिल्कुलु उन्हनि जे बारे में मूंखे ॼाणणु घुरिजे ऐं समाज खे बि उन्हनि जे बारे में जानकारी थिए। मूंखे लॻे थो कि रांझन साहब जेको सिंधियत जे वाधारे में कॉन्ट्रीब्यूशन ॾिनो आहे उहो तमामु वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे। मां छाकाणि त रिसर्च मैथोडोलॉजी जो बि माण्हू आहियां, त मूंखे लॻे थो कि उन्हनि जे जीवन ते वधीक प्रकाश असां विझंदासीं, रोशनी विझंदासीं। असांजा जेके रिसर्च स्कॉलर आहिनि, PhD ॿार कनि था या जेके एस्पायरिंग आहिनि, भई उन्हनि खे PhD करणु घुरिजे सिंधी फील्ड में, त मूंखे लॻे थो कि रांझन साहब जो जीवन ऐं उन्हनि जो कॉन्ट्रीब्यूशन तमामु वॾो आहे। न केवल उहो पोएट हुआ, उन सां गॾु कंपोज़र बि हुआ, सिंगर बि हुआ ऐं उन्हनि घणे ई भॼननि जी बि जेको आहे रचना कई हुई। ऐं सिंधी फील्ड में उहे मूंखे लॻे थो भॼन मां न बचपन खां ई ॿुधंदो रहियो आहियां ऐं जंहिंमें जॾहिं मां ॼाणण जी कोशिशि कई त मूंखे इहो पतो लॻो कि उन्हनि जो जनम सिंध जे गड़ियासीन में 1920 में थियो ऐं हीअ उन्हनि जो सेंटिनरी वर्ष आहे। उन्हनि जो मूंखे पतो लॻो कि उन्हनि जो संबंध म्यूज़िक सां रहियो आहे ऐं बेसिकली मां इहो सम्झो कि उन्हनि जो बेसिकली जो नेचर हो उहो सूफ़ी नेचर हो ऐं उन्हनि जे मथां दरवेशनि जो आशीर्वाद हो ऐं उनजो नेचर बि उन प्रकार जो हो।
त मूंखे लॻे थो कि जेके बि संगीत सां जेके शख़्स जुड़ियल हूंदा आहिनि उन्हनि जो परमात्मा सां डायरेक्ट संगीत जे रस्ते रिलेशन हूंदो आहे। ऐं जेके कुझु भॼन मां उन्हनि जा ॿुधा, उन्हनि खे भगवंती नावाणी जो हिकिड़ो आहे सदाशिव बोले भंडारी, जंहिंखे भगवंती नावाणी साईं कोयल मञी वेंदी आहे, उन हिकिड़ो आवाज़ु ॾिनो। उन्हनि जो संबंध राम पंजवाणी साहब सां बि रहियो ऐं परसराम जिया साहब सां बि रहियो, ऐं उहो संगीत जुड़ियल हुआ पाण में। ऐं उन्हनि जो हिकु कलाम जेको आहे, जेको राग पहाड़ीअ ते आधारित आहे, उहो शायदि पूरे सिंधी समाज में तमामु प्रचलित आहे ऐं उनखे सभु लाइक कंदा आहिनि। मां बि उनखे काफ़ी लाइक कंदो आहियां कि अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। त मूंखे लॻे थो कि उन्हनि जो सिंधी फील्ड में तमामु सुठो कॉन्ट्रीब्यूशन आहे। ऐं उन्हनि हिकिड़ो सिंधु भवन जेको मास्टर रंजन जे नाले सां 2015 में उन्हनि जे वॾे पुट मोहन जेको ठारायो आहे, उनजो बि कॉन्ट्रीब्यूशन सिंधियत जे वाधारे लाइ, सिंधी भाषा जे वाधारे लाइ आहे। त मूंखे लॻे थो कि सॼो परिवार जेको आहे असांजी सिंधी भाषा खे ऐं सिंधियत खे अॻियां वधाए रहियो आहे, ऐं संगीता उन कड़ीअ में पंहिंजो तमामु सुहिणो योगदान ॾेई रही आहे। मां हिकु दफ़ो वरी संगीता खे, असांजे सभिनि व्यूअर्स खे मां वाधायूं ॾींदुमि हिन कार्यक्रम में जुड़ण लाइ। ऐं मां सम्झां थो कि इहे कार्यक्रम लगातार थियणु घुरिजनि, जंहिंसां असांजी नई टहीअ खे ॻाल्हि जी ॼाण मिली सघे कि असां वटि अहिड़ा सुठा सुठा पोइट, राइटर्स ऐं सिंगर्स आहिनि ऐं कंपोज़र्स आहिनि जिन सिंधी फील्ड में तमामु हेॾो सुठो कॉन्ट्रीब्यूशन कयो आहे। ऐं मां रिसर्च जे जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे बि चवंदुमि कि हिननि जी शख़्सियत ते, हिननि जे जीवन ते असांखे PhD लाइ पंहिंजो रजिस्ट्रेशन कराइणु घुरिजे। इहा तमामु सुहिणी ॻाल्हि रहंदी जेको आहे। सर, तव्हां ॾाढो इहो सुठो असांखे ॿुधायो कि रिसर्च लाइ इहो ॾाढो सुठो टॉपिक आहे ऐं तमामु घणी ख़ुशी थी। सर, असां तव्हां खां ॼाणणु चाहींदासीं कि हाणे जो जेको अॼु जो दौर हली रहियो आहे, जंहिंमें घणे भाङे सभु घर में लॉक थी विया आहिनि, अनलॉक थी करे बि सभु लॉक थी विया आहिनि, ऐं तव्हां पंहिंजे तव्हांजी जेका डायरेक्शनशिप आहे, जेका NCPSL में तव्हांजो रोल आहे, तव्हां घणा ई अहिड़ा कार्य कया आहिनि जंहिंमें तव्हां ॾाढो सिंधियत खे उजागर कयो आहे ऐं ॾाढो हाईलाइट कयो आहे सिंधीअ खे। असां सभु सिंधी तव्हांजा ॾाढा शुभचिंतक आहियूं इन ॻाल्हि लाइ। त मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त तव्हांजी इन बारे में अॼु जे दौर खे ॾिसी तव्हांजी NCPSL जे पारां काई योजना आहे त तव्हां असांजे दर्शकनि खे ज़रूरु ॿुधाईंदा। मां हिकु ॻाल्हि मेन चवणु चाहींदुमि कि भॻवानु जॾहिं बि को रस्तो हिकु बंदि कंदो आहे त ॿियो रस्तो खुलंदो आहे। असां पब्लिक डोमेन में जेको आहे फिज़िकली इंटरेक्शन बंदि थी वियो आहे, पर मूंखे लॻे थो कि हिन पीरियड में असां मैक्सिमम पंहिंजे माण्हुनि सां इंटरेक्शन कयूं पिया ऐं सोशल रिलेशन्स ठाहियूं पिया। जॾहिं मां घर में वियां थो या ऑफिस में वियां थो त मूंखे लॻे थो कि हीउ टाइम आहे जॾहिं हर शख़्स फ्री आहे। असांजा पुराणा दोस्त जेके नंढे हूंदे खां जिन सां मां स्कूलनि में पढ़ियो आहियां, हिकु दफ़ो वापसि उहा छिक थिए थी कि असांजा दोस्त उहे किथे आहिनि, त उन्हनि सां ॻाल्हाइण जो तमामु मौक़ो आहे, उन्हनि सां जुड़ण जो मौक़ो मिली वियो आहे। ऐं न केवल असांजे दोस्तनि सां बल्कि परिवार में बि असां रहूं था त हाणे जॾहिं असां चवंदासीं असांखे टाइम कान्हे, पर हाणे टाइम आहे, पूरो टाइम आहे। ऐं असांजी फैमिली खे, रिलेशन्स खे अंडरस्टैंड करण में तमामु सुहिणो कमु थी रहियो आहे। ऐं इन सां मां सोचां थो कि फैमिली ऐं सोसाइटी में सोशल बॉन्डिंग वधंदी पाण। ऐं जेके असां बिल्कुलु आइसोलेटेड हूंदा हुआसीं त हाणे लॻे थो भई सोशल रिलेशन्स ॿिया डेवलप थी रहिया आहिनि। ऐं जीअं हाणे मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾींदुमि, जीअं असांजी पिंजानी फैमिली आहे त पिंजानी फैमिली जो हिकिड़ो ग्रुप ठही वियो, हुन में असांजे कज़िन ब्रदर्स ही पूरे इंडिया में या वर्ल्ड में जिते बि आहिनि, ऐं उन्हनि सां जोड़ण जो मौक़ो मिलियो। ऐं 20-25 सालनि खां पोइ उन्हनि जी शिकिलूं ॾिसण जो मौक़ो मिलियो असांखे त भई हिननि जे अॼु हिन स्टेटस में आहिनि ई। जेसि ताईं तव्हां ॻाल्हि कई कि NCPSL सिंधी लैंग्वेज जे प्रमोशन लाइ छा करे रही आहे, मां हाणे कुझु 2-3 प्रोजेक्ट्स जेके एग्जीक्यूटिव में लास्ट टाइम पास थिया आहिनि अक्टूबर में, जीअं कंप्यूटर क्लासिस जो आहे। कंप्यूटर क्लासिस हींअर सिंधी ॿारनि लाइ स्टार्ट करणो आहे। जीअं ई कोरोना जी प्रॉब्लम असांजी ख़तमु थींदी त पूरे इंडिया में 10 सेंटर्स ते कंप्यूटर क्लासिस स्टार्ट थींदियूं ऐं जंहिंमें 40 ॿार रजिस्टर्ड कया वेंदा। इन लाइ MOU गवर्नमेंट ऑफ इंडिया जो नीलिट ऑर्गेनाइजेशन आहे जेको कंप्यूटर एजुकेशन सां जुड़ियल आहे।
त उन्हनि जा जेके पंहिंजा पर्सनल सेंटर्स आहिनि उन्हनि सेंटर्स ते सिंधी ॿारनि खे कंप्यूटर जी एजुकेशन ॾींदासीं, जंहिंमें C++ बि आहे, सॉफ्टवेयर बि आहे, हार्डवेयर बि आहे, ऐं लैंग्वेज जे बारे में नॉलेज ऐं लेटेस्ट जेके टेक्नोलॉजी आहे, चाहे GST आहे, चाहे JEM आहे, चाहे टैली आहे, त उहो ॿारनि खे सेखारियो वेंदो। ऐं उन सां ॿार न केवल सिंधियत सां जुड़ंदा बल्कि कंप्यूटर में उन्हनि खे नॉलेज बि मिलंदो ऐं हिकिड़ो जॉब अपॉर्चुनिटीज़ मिलंदी। नीलिट अश्योर कयो मूंखे कि जेके ॿार उतां पास आउट थींदा उन्हनि खे प्लेसमेंट में बि उहो हेल्प कंदा। ऐं बसि हिन जी कंडीशन केवल एतिरी हूंदी कि उन ॿारनि खे असांजो सिंधी सर्टिफिकेट ऑनलाइन कंप्यूटर ते करिणो पवंदो, इहा कंपलसरी रहंदो ॿारनि लाइ। इहो हिकिड़ो कोशिशि आहे। ऐं उन खां सवाइ सिंधी लर्न ऐप आहे, कम्युनिटी रेडियो आहे, उन जे मथां कमु थी रहियो आहे। 2-3 महीननि में मां सम्झां थो उहो कमु पूरो थी वेंदो ऐं असां पूरे सिंधी समाज सां असां जुड़ी सघंदासीं। असांजी NCPSL जी स्कीम्स छा आहिनि उन जे बारे में बि उन्हनि खे ॼाण रेगुलर मिलंदी रहंदी। ऐं जेके जेके वॾा वॾा जीअं अॼु ही कार्यक्रम थी रहियो आहे, अहिड़ा पोइट्स राइटर्स जेके सिंधी समाज में जिन जो सिंधियत जे वाधारे में कॉन्ट्रीब्यूशन आहे, उहे उन्हनि खे मां लाइम लाइट में खणी ईंदुमि। छाकाणि मां त रिसर्च जो स्टूडेंट आहियां, लॻभॻि 8 PhD कराए चुको आहियां, 9-10 PhD मुंहिंजे अंडर में कनि पिया। त मूंखे लॻंदो आहे कि ॿारनि खे मोटिवेट करणु घुरिजे ऐं उन्हनि खे इहो चवणु घुरिजे कि इन्हनि टॉपिक्स खे खणी करे अॻियां कमु कनि। जेको आहे त मूंखे लॻे थो काफ़ी स्कीम्स आहिनि। कोरोना जी प्रॉब्लम आहे, सिस्टम कीअं ऑनलाइन खणी अचिणो आहे, डिस्टेंस एजुकेशन करणी आहे। मुंहिंजो डिपार्टमेंट काफ़ी नंढो आहे पर रिसोर्सिस बि काफ़ी घटि आहिनि, पर उन रिसोर्सिस जे विदिन मां कोशिशि कंदुमि कि वधीक में वधीक सिंधी संस्थाउनि खे मां जोड़े सघां। ऐं इन करे मां रिक्वेस्ट कंदो आहियां कि कंहिं बि संस्था खे कंहिं बि प्रकार जी इंफॉर्मेशन खपे, उहा मुंहिंजी वेबसाइट ते त अवेलेबल आहे ई, पर उन खां सवाइ तव्हां डायरेक्ट मूंसां जुड़ी सघो था। कंहिं बि मीडिएटर जी ज़रूरत कान्हे। मां बिल्कुलु जेको आहे स्टूडेंट्स जे विच में रहियो आहियां, हिकु टीचर रहियो आहियां। ऐं जेको आहे जॾहिं मां हिते हिन पोस्ट ते आयो हुउमि तॾहिं बि मूं वटि 1200 सोशलॉजी जा स्टूडेंट्स हुआ। त मूंखे तमामु सुठो लॻंदो आहे स्टूडेंट्स जे विच में रही करे। ऐं मूंखे बि म्यूज़िक जो शौक़ु आहे, उन्हनि सां गॾु म्यूज़िक में बि इन्वॉल्व रहंदो आहियां ऐं उन जे विच में रही करे पंहिंजो पाण खे यंग बि फील कंदो आहियां। जॾहिं हाणे असां यंगस्टर जे विच में रहंदा त तव्हांखे यंग फील कंदा तव्हां पंहिंजो पाण खे। त मूंखे त लॻंदो आहे तमामु सुठो आहे। ऐं जेके बि समाज में जिन खे बि लॻे थो कि हू सिंधियत जे वाधारे में कमु करे सघनि था, सिंधी समाज खे अॻियां वधाए सघनि था, सिंधियत खे वधाए सघनि था, उहे डायरेक्ट मूंसां जुड़ी सघनि था। ऐं मां उन्हनि खे चवंदुमि मुंहिंजी वेबसाइट जेका आहे उन ते NCPSL जी वेबसाइट ते उहो वञनि ऐं मुंहिंजी जेका मेल आहे उन मेल ते बि पंहिंजा मेल मोकिलीनि, जेका ncpsl.delhi@gmail.com आहे, उते मूंसां जुड़ी सघनि था। ऐं पर्सनली मां फ़ोन न खणी सघां छाकाणि काफ़ी बिज़नेस रहंदी आहे मुंहिंजी ऑफिस जे अंदरि या ॿाहिरि बि। त वरी बि मां चवंदुमि तव्हांखे लॻे थो त व्हाट्सअप ते या मैसेज सभिनि खां बेस्ट रहंदो आहे। मैसेज करे तव्हां को बि शइ जे बारे में मूंखे तव्हां चई सघो था, ऐं उहो मैसेज मां मुंहिंजे स्टाफ खे फॉरवर्ड करे छॾींदो आहियां। त डेफिनेटली जॾहिं को डायरेक्टर पंहिंजे सबऑर्डिनेट्स खे को मैसेज फॉरवर्ड कंदो आहे त उन ते एक्शन तमामु जल्दी थींदो आहे। त मूंखे लॻे थो डायरेक्ट जेके बि संस्थाऊं आहिनि उहे मूंसां जुड़नि ऐं सिंधियत जे वाधारे में मूंखे मुंहिंजा अॻियां हथ जेको आहे जोड़े करे अॻियां हलनि जेको आहे। धन्यवाद। तव्हां ॾाढो सुठो असांखे ॿुधायो कि हिन कठिन दौर में बि जीअं सिके जा ॿ पासा हूंदा आहिनि, कुझु पॉज़िटिव बि थींदो आहे ओड़े नमूने ज़िंदगी में हर कंहिं शइ जो कुझु नेगेटिव इफेक्ट बि हूंदा आहिनि। त तव्हां पॉज़िटिविटी खे खणी करे तव्हां अॻिते पंहिंजो कदम हलायो आहे। इहो तमामु घणो असां सॼे सिंधियत लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि पढ़ियल लिखियल तबिको, अॻे सिंधियुनि में इहा हिकु सोच हूंदी हुई कि कंहिंखे बिज़नेस आहे त उनजो पुटु उहो बिज़नेस खे अॻिते हलाईंदो, पर अॼुकल्ह हर कंहिंखे पढ़ाईअ जी वैल्यू ख़बर पइजी वई आहे। ऐं हर फील्ड में जेके सिंधी आहिनि, डॉक्टर, इंजीनियर, हर हंधि घणाई ॿाहिरि वञी फॉरेन में वञी पंहिंजी डिग्री कनि था। चवण जो मतिलबु हाणे उहो कोन्हे कि धंधोड़ीअ जो पुटु धंधोड़ी थिए, पर उहे पढ़नि था, भले पंहिंजे फैमिली बिज़नेस खे अॻियां खणी था वञनि, पर उहे अॼु एजुकेशनल तबिको जेको सिंधियुनि जो आयो आहे 5 सालनि में तमामु मथे उभरी आयो आहे। ऐं तव्हां जहिड़ा शख़्स आहिनि जेके उन्हनि खे अञा अॻिते वधाइनि था, इन लाइ तव्हां असांजे शो में बि आयो, इन लाइ तव्हांजा असां शुक्रगुज़ार आहियूं। ऐं इहो तव्हांजो पंहिंजो ई शो आहे।
जी जी संगीता चओ। जी, मां इन कार्यक्रम में आयो आहियां। रांजन साहब जो जेको आहे तमामु वॾा पोइट ऐं सिंगर आहिनि। जी जी मां हुननि जे इन कलाम जूं कुझु लाइनूं तव्हांजे साम्हूं रखणु चाहींदुमि जेको आहे। बिल्कुलु बिल्कुलु जी जी मूंखे लॻे थो कि उहो डेडिकेशन वाकई में रांजन साहब जे साम्हूं हूंदो असांजो जेको आहे। सर, इहा उहे ॿ असां मां लाइ सिटूं ख़ुशनसीबी थींदी, दर्शक तव्हांखे ॻाईंदे बि ॿुधंदा। इहा हिकु नई शइ थी वेंदी। बिल्कुलु बिल्कुलु। अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राजिया। कोई राजा कोई फ़कीर बाज़ीगर जी बाज़िया, कोई राजा कोई फ़कीर बाज़ीगर जी बाज़िया। अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। कंहिंखे लख ॾेई थो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे, कंहिंखे लख ॾेई थो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे। ॾोह असांजा की न ॾिसे शल पंहिंजी महर करे, ॾोह असांजा की न ॾिसे शल पंहिंजी महर करे। अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। पीर पैगंबर कई विया पंहिंजो सफ़र करे, पीर पैगंबर कई विया पंहिंजो सफ़र करे। हाकिम हुकुम हलाए हली विया ज़ालिम ज़ुल्म करे। अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। जय झूलेलाल। तमामु सुठो, तमामु सुठो। जय झूलेलाल।